अस्सलाम वालेकुम नाज़रीन नाज़रीन अमी ॾिसी रहिया आहियो सिंधी नाज़ टीवी। महिरबानी करे तव्हां चैनल सब्सक्राइब ना थियल तो चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। तो नाज़रीन हीअ रूबी अली जी वीडियो ऐं ही वीडियो में इरशाद जागरान जी बारे में गलत अल्फाज कढिया आहिनि ऐं ही रूबी अली जी वीडियो सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थी रहियो आहे। असल में रूबी अली के ये न करण घुर्जे। ही हुई आज जी शॉर्ट वीडियो ऐं अहिड़नि ॿिनि वीडियो लाइ असांजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा।